गर्म पानी मिल जाना चाहिए, वरना मैं ठंडे पानी से नहा के चले जाऊंगा। आने की अबे देख के चल बे। अरे छोरा था सुधरंदो कोल। सभी दोस्तों की गुजारिश है पानी पीने जाएगी। उतारे की गाल मुझे बाबा नाराज न थी। जी मुखे मुखे सुना। उतारे की गाल मुझे बाबा नाराज न थी जे तू दान ना पादुआ शेलवा जो तू कुठे उतारे कादे मजाक कई ना बाबा। जी बिल्कुल असां इन वक्त मौजूद आहियूं हैदराबाद सिंध म्यूज़ियम में मिर्ज़ा ऑडिटोरियम में, जिते हिकिड़ो फंक्शन रखियो वियो टिकटॉक वारनि जो। हिन में जेके मशहूर टिकटॉकर हुआ उन्हनि खे घुरायो वियो ऐं सिंध मां इलाही जॻहनि ते सखर मां सिंध जे ॿियनि शहरनि मां टिकटॉक एक्टरनि खे घुरायो वियो। असां हिन महिल सिंध म्यूज़ियम में मौजूद आहियूं। अचो टिकटॉकर जे एक्टरनि सां ॻाल्हि ॿोल कयो त उन्हनि जो छा चवणु आहे। जी आतका जुनेद जो नाला है मुझे, मैं यूज़र आया हूँ तारुफ किरण जी। मुझा 163 के फैंस हैं 5-6 लाख जेका लाइक्स मुझी पहिरीं वीडियो कहिड़ी हुई सिंधी हुई ब्लूपर थी वियो हुयो जंहिंमें मुंहिंजे भाउ भेण मतिलबु ब्लूपर करे छॾियो। उहा वीडियो मुंहिंजी इलाही वायरल थी हुई सिंधी। पोइ हुन मां मुंहिंजे काफ़ी लाइक्स वग़ैरह अचणु लॻा फैंस। पोइ आहिस्ता आहिस्ता पहिरीं मूंखे शौक़ु कोन हो एतिरो, पोइ जॾहिं वीडियोज़ वायरल थियणु लॻियूं पोइ मुंहिंजो शौक़ु बि वधियो। पोइ मां इलाही वीडियोज़ बि अपलोड कयूं, पोइ सपोर्ट बि हुई फैमिली जी त सही सां। नया जेके अचनि पिया बसि यानी हिमतनि सां करनि। हिन में जेको आहे पुठियां करण वारा माण्हू इलाही था हुजनि त तव्हां जेको आहे कंहिं ॿुधो न, पंहिंजो टैलेंट ॾेखारियो, अॻियां थियो, बसि ॿियो कुझु न। बाक़ी तव्हां में हिमत आहे त तव्हां कुझु बि करे सघो था। लोकेशन न ज़रूरी कोन्हे का लोकेशन आहे, तव्हां में टैलेंट आहे त तव्हां घर वेठे बि फेमस थी सघो था। मुंहिंजी पब्लिक में इलाही घटि वीडियोज़ आहिनि, ज़्यादातर मुंहिंजे घर में वीडियोज़ आहिनि। पब्लिक में मां एतिरी कोन ठाहियूं आहिनि, घर में ई आहे न कुझु ठाहियूं आहिनि, एतिरियूं कोन आहिनि। ज़्यादातर वीडियोज़ घर जो आहिनि। हाँ इरादो आहे। छा चवां? हेलो अस्सलाम वालेकुम, मां आहियां हीर ख़ान, मां सखर जी आहियां। माशाल्लाह इवेंट ते मूंखे इनवाइट कयो वियो हुयो, ॾाढो मज़ो आयो आहे मूंखे। माशाल्लाह थैंक यू। मुंहिंजी टिकटॉक जी ID हीर ख़ान 220 आहे। उनमें वीडियोज़ 500 आहिनि। लाइक 9 लाख खां क्रॉस आहिनि। 2,10,000 आहिनि। मुंहिंजी पहिरीं ज़ामिन अली जे सॉन्ग्स जी थी। माशाल्लाह थैंक यू, मूंखे ॾाढो मज़ो आयो आहे हिन इवेंट में। जी 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 बिल्कुलु मां मुतमिन आहियां। हर कंहिंजी पंहिंजी लाइफ आहे, थोरो मतिलबु कि सिंधियुनि खे बि इलाही हो करनि, जीअं पंजाब जा माण्हू इलाही सपोर्ट करनि था, सिंधियुनि खे बि ईअं ई सपोर्ट करनि। असांजी सिंधियुनि में ॾाढी चहलप आहे, पर कुझु असांखे बि सपोर्ट करनि, ॿियनि खे बि सपोर्ट करनि। थैंक यू। न असां उन्हनि खे कुझु चवंदासीं, बसि उन्हनि लाइ चुप जो ई असांजो वॾो जवाबु आहे। असां उन्हनि खे छा चवंदासीं, उहो जॾहिं ग़लति कमेंट ॾियनि था असां कमेंट ऑफ था करे छॾियूं। थैंक यू सो मच, अल्लाह हाफ़िज़। दिस इज़ मी ज़ोएब चांडियो। बेसिकली त सखर जा हाणे हैदराबाद में रहंदो आहियां ऐं माशाल्लाह सां काफ़ी मुंहिंजा सॉन्ग्स TV ते हलनि था पिया। हाणे रिसेंटली मुंहिंजो पाकिस्तानी फिल्म में सॉन्ग ऑन एयर थियो आहे। अॼु टिकटॉक इवेंट में मां होस्ट करे रहियो आहियां। होस्टिंग मां आहियां, ज़ामिन अली आहे, इरशाद जागीरानी आहे, कुझु ॿिया होस्ट आहिनि।
असां होस्ट पिया कयूं। हैदराबाद में पहिरियों दफ़ा टिकटॉक इवेंट थियो आहे, हैदराबाद में पहिरियों दफ़ो थियो आहे, थियणु घुरिजे हिते। वैसे तव्हां ॾिसो पंजाब साइड काफ़ी इवेंट्स थियनि था, त हैदराबाद में फर्स्ट टाइम थियो आहे। तव्हां रिस्पॉन्स ॾिसी सघो केतिरी क्राउड आहे। सीट्स पहिरियों ई कल्ह ई बुक थी वियूं कंप्लीट। हाणे हुनखे अलावा एक्स्ट्रा ऑडियंस ॿाहिरि बीठी आहे, मैनेज करण में मसइलो थी वियो आहे। एतिरा मतिलबु क्रेज़ी माण्हू आहिनि टिकटॉक जा। इंतज़ाम वेल मां त ऑर्गेनाइज़र न आहे, ऑर्गेनाइज़र को ॿियो आहे। हाँ डेफिनेटली इंतज़ाम हुननि पंहिंजे हिसाब सां इंतज़ाम कयो हुयो। हुननि न सोचियो त एतिरी आवाम ईंदी कोई मसइलो थी थो सघे। गानो होॾी गानो हले त मां कीअं ॿुधायां? अच्छा हिकिड़ो मां तव्हांखे वो अम्मा ॾिनी मानी ॿुधायां जेको मज़ो आहे। हा अम्मा ॾिनी मानी यादि अची वियो जानी, बुसरीअ खां बि मिठड़ी पंहिंजी प्रेम कहानी, यादि जॾहिं अचे थो मन मुंहिंजो मचे थो, अंग अंग जिस्म जो जोश हणी नचे थो। तमामु सुठी शइ आहे ऐं नवनि नवनि टैलेंटनि खे मौक़ो मिलणु घुरिजे, त जीअं उहे बि मशहूरु थी सघनि। सभिनी माण्हुनि खे दिलि में हूंदो आहे त आउं मशहूरु थियां ऐं मूंखे माण्हू सुञाणनि, मूंसां गॾु माण्हू सेल्फी कढाइनि ऐं मूंखे माण्हू लाइक कनि। सो तमामु सुठी शइ आहे। असांजी हिकिड़ी ॿी फील्ड आहे, सिंगिंग जी फील्ड आहे, पर दोस्तनि जे चवण ते हिते आया आहियूं ऐं सभिनि खे असां वेलकम कंदासीं जेके बि ॿियनि शहरनि खां आया आहिनि हिते सभिनि। ऐं शौक़िया ठाहींदो आहियां, बाक़ी मुंहिंजी फील्ड त तव्हांखे ख़बर आहे ॿी आहे, मां सिंगर आहियां। बाक़ी सभु शौक़िया आहिनि टिकटॉकर्स, सभिनि खे आउं एप्रिशिएट कंदुसि, तमामु सुठो कमु पिया कनि। थैंक यू। हैदराबाद में पहिरियों दफ़ा इवेंट थियो आहे, सभिनी खे गॾु मचो कयो अथऊं। हा इहा बि हिकिड़ी सुठी शइ आहे। टिकटॉक हिकिड़ो सुठो प्लेटफॉर्म आहे जंहिं सभिनी खे गॾु कयो आहे ऐं इनशाला एतिरी सारी मतिलबु माण्हुनि खे संभाले बि सघनि। ॾिसूं था छा थो थिए, इंतिज़ामिया त आहे पर ॾिसूं छा थो थिए, नज़र नथो अचे। अस्सलामुअलैकुम, मां माहिन ख़ान आहियां। सो मां टिकटॉकर आहियां ऐं मां फेमस इन वजह खां थी हुई पंहिंजी एक्टिंग स्किल्स जी वजह खां ऐं कॉमेडियन ख़ासि तौर ते जेकी किथे वियो उहो छोकिरो जो मूंसां गॾु जेकी बीठो, मुंहिंजी वॉइस ते जॾहिं मूं ठाही हुई काफ़ी मुंहिंजी वीडियोस वयूं हुई, वायरल थी हुयूं, फ़नी कॉमेडियन ठाही हुई ऐं बसि ही मुंहिंजो आहे फेमस जो राज़। ॿियो छा ॿुधायां जो बि पुछो। असां मुंहिंजा 1 लख ताईं आहिनि, आई थिंक 1,60,000 ताईं। लाइक्स मुंहिंजा 6 लख ताईं। मुंहिंजी ज़्यादा पहिरीं वीडियो हिकिड़ी फेमस वई हुई, ज़रा सा झूठ ही बोल दो, मलिक साहब वारी वई हुई। दैन हुन खां पोइ मूं अञा जेकी जी वीडियोस ठाहियूं, दैन हुन खां पोइ ज़्यादा मुंहिंजी फेमस वयूं। जेकी जो आहे हुनजी वॉइस ते, हुनजी ओरिजिनल वॉइस ते मूं ठाहियूं हुयूं। न जस्ट मां पंहिंजे स्किल्स ठाहियां थी, मां कंहिंजी कॉपी नथी कयां। ॾिसी था सघो। घर में वीडियो ठाहियो या पब्लिक प्लेस ते तव्हांखे? हा मां ज़्यादातर घर में ठाहींदी आहियां, मां मिरपुर ख़ास में ॿाहिरि नथी निकिरां ज़्यादा। हाँ नयूं छोकिरियूं टिकटॉक में अचनि था, कहिड़ो पैगाम ॾियणो छा कनि? जी छा? नयूं छोकिरियूं अचनि चाहिनि टिकटॉक में मशहूरु थियनि चाहिनि, उन्हनि खे तव्हां कहिड़ो पैगाम ॾियणो? हा मां त चवंदी अचनि, अगरि जंहिंमें एक्टिंग स्किल्स आहिनि त ज़रूरु पंहिंजा ॾेखारनि, ईअं लिकाए न वेठा वञनि। जीअं मूंखे बि शौक़ु आहे एक्टिंग जो, तो दैन जॾहिं मूंखे टिकटॉक जे बारे में ख़बर पइजे तो मूं पंहिंजा शौक़ु ताईं पूरा कई, माण्हू ॾिसनि था। टिकटॉक में अचण जो शौक़ु कीअं पैदा थियो तव्हांखे? मूंखे एक्टिंग जो शौक़ु ई हो, शुरू खां शौक़ु हो। एंड देन जॾहिं मूंखे ख़बर पइजो कि टिकटॉक ते सभु माण्हू एक्टिंग था करनि, पंहिंजा एक्टिंग स्किल्स ॾेखारनि था छा, सो मूं बि सोचियो कि मां छो न ट्राई कयां, तो दैट्स वाई। टिकटॉक के कुछ माण्हुनि ग़लति इस्तेमालु करणु शुरू कयो। हाँ कुझु ग़लति इस्तेमालु करनि था, मां त चाहियां थी ना करनि ग़लति इस्तेमालु, क्योंकि ॿार बि यूज़ करनि था, हुनजो माइंड वॉश थींदो हिन सभु शयुनि खे ॾिसी। सो तव्हां जस्ट पंहिंजी एक्टिंग ते ई हथु रखो, न ग़लति शइ यूज़ करो, न ॿियो कुझु। फ़ाइदो तो को कोन्हे, मां त चाहियां थी ज़्यादातर त मां बि विच में टिकटॉक छॾे छॾियो फॉर पंहिंजी स्टडी। टिकटॉक खां छा तव्हांखे मिलंदो, जस्ट फेम मिलंदो, फेम खां कुझु कोन्ह थींदो आहे, इहो मां थी चाहियां। ऐं मां ठाहियां थी पर फेम खां कुझु ई कोन्ह मिलंदो, जस्ट पंहिंजी स्टडी ते ध्यानु ॾियो। मुंहिंजी जो माइंड आहे पंहिंजी स्टडी ते ध्यानु ॾियो, पंहिंजो पढ़ो लिखो, पंहिंजो नालो पाण ठाहो, पंहिंजे पेरनि ते बि। छा एजुकेशन लाज़मी आहे टिकटॉक वीडियो ठाहिण जे लाइ? न केर बि करे थो सघे, एक्टिंग हर कंहिं में हूंदी आहे, एजुकेशन लाज़मी कोन्हे हुन जे लाइ। जी मां 2nd ईयर में आहियां, प्री इंजीनियरिंग। सर तव्हां पंहिंजी तारीफ़ करायो। सर मुंहिंजो नालो वकार अहमद संगड़ आहे ऐं मां घोटकी खां आहियां। अच्छा तव्हां टिकटॉक में वीडियोस आहिनि? जी टिकटॉक में तमामु बहितरीनु वीडियो आहिनि ऐं फनी वीडियो आहिनि। केतिरा तव्हांजा हींअर फॉलोवर आहिनि? हींअर मुंहिंजा फॉलोवर आहिनि 71,000। लाइक्स आहिनि 3.5 लख।
केड़ो मशहूर वीडियो मशहूर थियो पहिरियों मशहूर पहिरियों वीडियो थियो दुनिया जी रिंग विच काल विच खड़ो बिया पो न गितम मन वाह वाह जिनेल वाह हिकु इहो उन खां पोइ हिकिड़ो ॿियो हुयो फनी अॼु जेको इवेंट थी रहियो आहे उन जे बारे में तव्हां छा चवंदा अहिड़ा इवेंट थियणु घुरिजनि अहिड़ा इवेंट थियणु घुरिजनि ऐं तमामु बहितरीनु हक़ीक़त में मूंखे अॼु एतिरी ख़ुशी थी आहे जो हेतिरी आवाम ॾिसी तमामु मुंहिंजी दिलि ख़ुशि थी आहे सो अहिड़ा माना इवेंट कराईंदा रहो त असांजी बि दिलि ख़ुशि थींदी ऐं जिथे बि असांखे घुराईंदा वे असां हलिया ईंदासीं हाणे मां जेकॾहिं टिकटॉक में अचणु चाहियां त मूंखे कहिड़ा टिप्स ॾींदो तव्हां नवां ॿुधायो त असां अचणु चाहियूं जी तव्हां अचणु चाहियो था त अॻ में दोस्तनि खे एंटरटेनमेंट कयो दोस्तनि खे एंटरटेनमेंट कंदा वे त अॻिलनि जी दिलि ख़ुशि थींदी ऐं पाण ई लाइक ॾींदा मसइला तव्हांजो कीअं आहे त माना कीअं एंटरटेनमेंट कयूं कहिड़ा प्रोग्राम ठाहियूं जेके नवां हुजे जेके अॻ में त केतिरा वीडियो हली चुका आहिनि अॻ में तमामु बहितरीनु वीडियो हली चुका आहिनि सो जेको बि पाण स्टार्ट करिणो आहे सो पंहिंजी आवाज़ में कयो ॿियनि जी कॉपी न कयो पंहिंजी कॉपी कंदा पंहिंजो आवाज़ सां ठाहींदा वे न सो वायरल बि थींदो ऐं तमामु मशहूर बि थींदा वे पंहिंजी आवाज़ सां यार मूंखे हाणे यादि नथो अचे सो अली अख्तर सां मुंहिंजो हिकिड़ो आहे सो फैन तो हमारे भी बहुत हैं फैन तो हमारे भी बहुत हैं लेकिन सर्दियों की वजह से हमने बंद किए हैं नालो छा है दुआ किथां खां आयो जखमाबाद खां कीअं आयो हिते हां टिकटॉक भी कर जी तुरो तां टिकटॉक भी कर टिकटॉक ठाणे लाइ हां टिकटॉक में वीडियोस आहिनि तव्हांजा हां केतिरा वीडियोस आहिनि तकरीबन खोर कंहिंसां गॾु ठाहिया आहिनि तव्हां पंहिंजे भाई सां मीरा सिंह सां कंहिंसां भाई सां मीरा सिंह सां हुनजो नालो छा आहे मीरा सां अच्छा तव्हांखे शौक़ु आहे टिकटॉक अञा वधीक वीडियो ठाहिण हां कहिड़ी वीडियो तव्हांजी मशहूरु थी आहे कुझु यादि आहे तव्हांखे हां वो असांजो सिंध वारी टिकटॉक अच्छा तव्हांजो नालो मुंहिंजो नालो रहमान आहे टिकटॉक में तव्हांजी कहिड़ी आई डी मुंहिंजो टिकटॉक में नालो आहे मिस्टर रहमान 17 हाँ केतिरा वीडियो ठाहिया मुंहिंजूं माना 600 वीडियो आहिनि ऐं मुंहिंजा फैंस 1.5 लख आहिनि 1.5 लख आहिनि मां मतिलबु हैदराबाद जो आहियां कासमाबाद में रहंदो आहियां लाइक्स केतिरा आहिनि मुंहिंजा लाइक्स 2 मिलियन आहिनि 2 मिलियन जी जी टिकटॉक में कहिड़ी वीडियो तव्हांजी मशहूरु थी मुंहिंजी हिकिड़ी सिंधी वीडियो हुई उहा मशहूरु थी वई ठीकु आहे थैंक यू तव्हांजो नालो छा आहे लजपत आरेम तव्हांजे टिकटॉक में कहिड़ी आईडी आहे लजपत आरेम अच्छा तव्हांजा केतिरा फॉलोवर आहिनि 55K माना 55,000 लाइक 5 लख तव्हां छा कयो जो हेॾो मशहूरु थियो तव्हांजी वीडियो कीअं असां ईअं नॉर्मल वीडियो ठाहींदा आहियूं शुरूआत में जॾहिं टिकटॉक आयो असीं तॾहिं खां टिकटॉक ठाहींदा रहिया आहियूं इन करे असांखे एतिरी पॉपुलरिटी मिली आहे हाणे जेको माना असांखे ॾिसंदो आहे अची मोबाइल कढी वीडियो ठाहींदो आहे कहिड़ी वीडियो मशहूरु थी पहिरीं मुंहिंजी पहिरीं थी हुई पाकिस्तानी वीडियो हिकिड़ी पाकिस्तान जो जुनून में ॾेखारियमि उन मूं हिकिड़ी शर्ट बि फाड़ी हुई मुंहिंजो शौक़ु ईअं हो माना पंहिंजो टैलेंट कंहिंखे ॾेखारण लाइ इन लाइ मूं टिकटॉक ठहंदी मिलंदो कुझु कोन माना माण्हू तव्हां सुञाणंदा ही वाह टिकटॉक करे वॾो हिन सां माना मिलूं या वीडियो ठाहियूं इन करे टिकटॉक जी समीर लाशारी रेस समीर लाशारी जी रेस समीर लाशारी जी नाले से अल्हम्दुलिल्लाह 500 प्लस लाइक्स 3K 3K नो 300K फॉलोअर्स 37K बस हाणे बस मुंहिंजूं मश्किरियूं जाम वयूं हाणे अॼुकल्ह मोटू हले वेठो थो मोटू ऐं लाशारी अचण ई छॾे ॾिनो अथई बसि कॉपी बसि दिमाग़ में ईंदा रहंदा आहिनि ख़्याल बसि अहिड़ा होना पोइ ठाहे छॾंदा आहियूं ट्रेंड पंहिंजो कढंदा आहियूं सोचंदा आहियूं जी जी थैंक यू अस्सलाम वालेकुम मां आहियां अमीन बलोच मां हैदराबाद में रहंदो आहियां ऐं मां टिकटॉक ठाहींदो आहियां इन इवेंट में जाम सुठो लॻो आहे असांखे अची करे जी मुंहिंजा मतिलबु तकबग 700-800 आहिनि फॉलोअर्स मुंहिंजा 2 लख थियण वारा आहिनि
जी वीडियो सुठी ठाहींदा आहियूं महिनत कंदा आहियूं महिनत आहे त तॾहिं एतिरा लाइक्स वग़ैरह अचनि था जी कॉपी मां पंहिंजा पाण ठाहींदो आहियां घर में वीडियोस ठाहींदा आहियूं घर में ठाहींदो आहियां न मतिलबु कुझु तक़रीबन अगरि मूड थींदो आहे त ॿाहिरि ठाहींदा आहियूं न त घर में ई ठाहींदा आहियूं हाँ तव्हां मतिलबु टिकटॉक ठाहियो घर में ठाहियो मतिलबु मुख़्तलिफ़ तव्हां वीडियोस वग़ैरह ठाहियो जीअं माण्हुनि खे पसंदि अचनि डांस कयो मतिलबु अजीब अजीब मतिलबु वीडियोस ठाहियो जीअं तव्हां चढ़ो आराम सां मतिलबु मुंहिंजी हिकिड़ी हुई टिकटॉक जी वीडियो मां अचां पोइ ऐं माण्हू वेठा हुआ उथनि इशारे वारी हाँ इहा उन खां पोइ जाम वीडियोस चढ़ियूं आहिनि पर फेवरेट जेको हुयो हिकिड़ो ई सॉन्ग उहो असां हथु मथे कया उहा वीडियो जाम चढ़ी जी महिरबानी थैंक यू साईं मुंहिंजो नालो अब्बास अली आहे बागा सुमरो ख़ैरपुर मीरस खां जी तव्हांजे हिते कीअं मौजूदु आहे सर मां हे दोस्त आहे हसन फुलपुर हुन सां गॾु टिकटॉक ठाहींदो आहियां जस्ट वीडियो फनी वग़ैरह जेके वीडियोज़ हूंदियूं आहिनि हुन सां गॾु ठाहींदो आहियां तव्हांजो टिकटॉक में केतिरियूं वीडियोज़ आहिनि तक़रीबन मुंहिंजूं पंहिंजूं जस्ट लाइक मतिलबु 100-150 प्लस हूंदियूं बसि तव्हां कीअं मशहूरु कयो टिकटॉक में तव्हांजो बस ये जस्ट फनी वीडियोस वगैरह ठाहिण सां कीअं शौक़ु जाॻो तव्हांखे टिकटॉक में अचण जो बस हाणे शौक़ु मतिलबु ईअं दोस्त आहे मुंहिंजो टिकटॉक कराची में जेॾी महिल गॾु रहंदा हुआसीं त हिन यूज़ कयो त मतिलबु मूंखे अहिड़ो कोई शौक़ु न हुयो पोइ हिन मूंखे ॿुधायो त यार हीअं वॾी इंजॉय आहे मतिलबु हिते पंहिंजो टैलेंट शो करे सघे थो इंसानु मतिलबु अहिड़े हिसाब सां मूंखे बि आहिस्ते आहिस्ते हली करे मतिलबु फ़नी हिसाब सां मुंहिंजो शौक़ु हूंदो फ़नी वीडियोस ठाहियां ओहिड़ो ॾींहुं हिसाब सां 50K खां प्लस आहिनि उन्हनि खे चवंदुमि पंहिंजो टैलेंट टिकटॉक जे ज़रिए तव्हां दुनिया ताईं पहुचाए सघो था भलो प्लेस आहे हिकिड़ो बहितरीनु प्लेस आहे फ़नी बि मां त तव्हां टैलेंट आहे अगरि तव्हां में फ़नी टैलेंट आहे तव्हां उहो बि ॾेखारे सघो था अगरि तव्हां में कोई ॿियो टैलेंट आहे त तव्हां उहो टिकटॉक जे ज़रिए मतिलबु चैनल ताईं पहुची सघो था सर कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजी जेको आहे नेगेटिव थिंकिंग हूंदी आहे जंहिंजी कुझु माण्हुनि जी पॉज़िटिव हूंदी आहे पोइ हाणे मतिलबु हर कंहिंजो दारोमदार थो करे उन्हनि जी सोच ते ऐं उन्हनि जी तरबियत ते सोच जी ॻाल्हि कई असांजो सोच टीवी आहे त उन जे बारे में छा कंदा तव्हांजी सोच मां तव्हांजी सोच मां घुमी न आहियो ख़बर न आहे तव्हां कहिड़े हवाले सां क्वेश्चन कयो आहे मुंहिंजो सोच टीवी आहे सोच टीवी जे बारे में तव्हां ॿुधायो न माशाल्लाह मतिलबु सोच टीवी मां मतिलबु कॾहिं ॾिठी बहितरीनु आहे तमामु ज़बरदस्त साईं मुंहिंजो नालो ज़ुएब आहे ही मुंहिंजा कज़न आहिनि ठीकु आहे ऐं फॉलोअर घणा थी टिकटॉक में कहिड़ी आइडिया टिकटॉक में ज़ुएब 777 तव्हांजे लाइक्स केतिरा आहिनि लाइक्स 25 लाख आहिनि फॉलोअर मतिलबु 1,29,000 तव्हांजा केतिरा वीडियोज़ आहिनि वीडियोज़ 270 तव्हांजे टिकटॉक में अचण जो कीअं शौक़ु जाॻियो साईं शौक़ु बसि बचपन खां आयो बसि पहिरियां मतिलबु टाइम पास करे करे माना ईअं ई फेमस थी वियासीं कहिड़ी वीडियो मशहूरु थियो जो तव्हां साईं असांजा जेके वीडियो हूंदा आहिनि घणिया छोकिरियुनि ते हूंदा आहिनि सो उन जे करे हाणे छोकिरियुनि ते ठाहे इन हिसाब सां डायलॉग मुख़्तलिफ़ जेको आहे नओं टिकटॉक खे ठाहे त हुन में कहिड़ो छा करियो नओं जेको मुख़्तलिफ़ ॿुधायो टिकटॉक कीअं ठाहियो माना असां अच्छा अगरि को मतिलबु दोस्त ID ठाहे थो त उहो पहिरियां ID ठाहे माना डेली हिकिड़ो वीडियो ॾिए ऐं हिकु ई टाइम ते ॾिए मतिलबु सुबुह जो ॾिए थो टाइमिंग साॻी हुजे माना हर रोज़ु हिकिड़ो वीडियो ठीकु आहे उन में ID न सही थी वेंदी आहे मतिलबु जल्दी माना वायरल थी वेंदा वीडियो बि केतिरा दोस्त आहियो हुन में टिकटॉक में तक़रीबन 3 बसि असांजी टीम आहे रेल 777 जी 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 गॾु ओनली न अलॻि अलॻि ID अलॻि वीडियोज़ मतिलबु सेम गॾु ठाहींदा आहियूं जी जी मुंहिंजी ID आहे शफ़क़त 777 केतिरा लाइक्स 2 मिलियन माना 20 लाख फॉलोअर 100K 1 लाख पूरो हा कहिड़ी वीडियो मशहूरु थी वीडियो इहो त घोट भले छेणे जहिड़ो हुजे पर एको साउंड में गानो इहो ई हलंदो चंड जो टुकड़ो लॻंदो अॼु त तूं कापी न असांजो मतिलबु हर वीडियो न्यू हूंदो आहे पंहिंजो चाहे ॿियनि जी बि कयूं पर हुन में पंहिंजो कुझु ज़रूरु एड कंदा आहियूं
घर में वीडियो ठाहींदा पब्लिक प्लेस ते किथे? असांजो हिकिड़ो शॉप आहे उन ते ठाहींदा आहियूं। शॉप किरियाने जो आहे। हा हुते। टिकटॉक में केर बि अची सघे थो, कंहिंजी पाबंदी न आहे? न केर बि अची थो सघे, आम माण्हू बि अची थो सघे। पहिरियां त ID ठाहिणी हूंदी आहे, पोइ डेली जे हिसाब सां वीडियोस ठाहिणी हूंदियूं। तव्हां टिकटॉक चाहे थो तव्हां हुन ते नई शइ खणी अचो, न्यू शइ खणी ईंदव त जल्दी वायरल थींदो। कहिड़ी शइ तव्हां नई शइ खणी कहिड़ी ईंदव? हसन फुलपोटो मां खैरपुर खां आहियां। हा अलहमदुलिल्लाह। बस हिकु सुठो टाइम पास हुन मां थी वञे थो, ॿियो त हाणे अहिड़ो कुझु आहे ख़ासि न। ऐं ॿियो इहो आहे त माण्हू घर वेठे मशहूरु या माना सपोज़ अगरि कोई ॾिसे थो, माण्हू हिकु ई सिटी में वेठो आहे, उते कंहिंखे कोई नथो सुञाणे, टिकटॉक जे ज़रिए माण्हू इंसान माना ॿाहिरि जी दुनिया बि ॾिसी सघे थो। हिन हिसाब सां बि फस्ट टाइम आहे मुंहिंजो त। माशाअल्लाह 1,32,000 फॉलोवर्स आहिनि ऐं 2.3 मिलियन लाइक्स आहिनि। पहिरीं वीडियो मुंहिंजी फ़नी वीडियो मशहूरु थी हुई मुंहिंजे फ्रेंड अब्बास सां गॾु। पोइ उन खां मथे चढ़ंदो हुयुमि काफ़ी वञा। फ़िलहालु जॾहिं खां फॉलोवर्स ऐं उहो लाइक्स अचणु लॻा, पोइ मां चयो या आहियां त उहो ई मां फ़िलहालु फारिग वेठो आहियां, इन करे बसि माना मुंहिंजूं बि अहिड़ी काफ़ी वीडियोज़ न आहिनि, मुंहिंजूं बि 200-250 वीडियोज़ हूंदियूं तक़रीबन। त उहो वरी आहिस्ते आहिस्ते वरी जेके ठाहींदो वियुमि त वधंदी वियूं वञा, माना सुठो फीडबैक मिलंदो रहियो हुननि मां। हा इंशाअल्लाह जेसिताईं आहे हलंदो रहंदो। पहिरीं वीडियो हिकु फ़नी सिंधी कॉल हुई, फ़नी कॉल हूंदी शायदि उहा, पोइ उनखे माना थोरो डिफरेंट चेंज हुनखे ॾिनो लुक, उनजे करे माना उहा थोरी वधी वई। माना उनखे माना फ़नी ठाहियोसीं, फ़नी हुई लेकिन उनखे माना अञा वधीक फ़नी ठाहियो, उनखां वधीक थी वई। मां काफ़ी सिंधी सॉन्ग्स बि ठाहिया आहिनि, उर्दू सॉन्ग्स बि ठाहिया आहिनि, लेकिन तक़रीबन मुंहिंजो जेको घणो हूंदो आहे मां सिंधी सॉन्ग्स ते ठाहींदो आहियां तक़रीबन। मुंहिंजो माण्हू जेको टिकटॉक में अचणु चाहे थो उनखे कहिड़ा माना उनखे मतिलबु हिकु त एक्सप्रेशन सुठा अचणु खपनि, मोबाइल जो रिज़ल्ट सुठो हुजे, उनखां अलावा मतिलबु हा बैकग्राउंड सुठो हुजे, इहे 3 शयूं ज़रूरु हुजणु खपनि। हा हिते कीअं मौजूदु आहियो, छाजे करे आहियो? सर टिकटॉक जो इवेंट थी रहियो आहे तमामु बहितरीनु वॾो, जेको सिंध में पहिरियों दफ़ो थी रहियो आहे, तमामु वॾो इवेंट थी रहियो आहे। टिकटॉक में वीडियोज़ आहिनि? जी वीडियोज़ खोड़ तमामु बहितरीनु। सर 600 वीडियो ठाहियूं आहियूं। 600 वीडियो। तव्हांजा फॉलोवर हींअर केतिरा आहिनि? हींअर आहिनि 2,25,000 फॉलोवर। लाइक बि ॿुधायो। लाइक 3 मिलियन लाइक आहे। 3 मिलियन। तव्हांखे कीअं शौक़ु जाॻियो आहे टिकटॉक में अचण जो? सर बसि ईअं हलाईंदे थी। कंहिंखे ॾिसी? हा कंहिंखे ॾिसी चओ दीदी। ऐं पहिरीं वीडियो तव्हां छा कयो आहे जेको तव्हां मशहूरु थी वियो आहे? पहिरीं मुंहिंजी तेरे नाम उर्दू वीडियो। तेरे नाम जे करे माना वार सलमान खान 2। जी जी। ऐं जेके नवां अचनि था उन्हनि खे तव्हां छा चवंदो टिकटॉक? अॻियां अचनि नवां अचनि था जेके नवां अचनि चवण इहो चवंदासीं, नवां अचनि त मतिलबु ग़लति कमेंट कनि, ग़लति कमेंट था कनि इलाही, मतिलबु अली अख़्तर खे इलाही ग़लति कमेंट था कनि माण्हू। मां हुनखे इहो चवंदुमि त माण्हू पाण नथो करे सघे त हिनखे त ग़लति कमेंट न कनि न, घटि में घटि पाण नथा कनि त ग़लति कमेंट न कनि। हिनखे हाणे 3,000-4,000 कमेंट ईंदी त जंहिंमां 2,000 ग़लति ईंदी कमेंट। नथा करे सघो तव्हां पाण मथे अचो न, पंहिंजे मयार ते मथे अचो, पंहिंजो टैलेंट ॾेखारे मथे अचो। हिनखे ग़लति कमेंट करे या हिन सां वीडियो शूट करे तव्हां ग़लति करे तव्हां मथे ईंदो त हिन फ़ाइदो न आहे न। तव्हां इहो मैसेज ॾींदासीं त ग़लति कमेंट न कयो, जेतिरो थी सघे भाऊ त मतिलबु मथे तव्हां पंहिंजो टैलेंट सां अचो। जीअं अली अख़्तर पाण भाऊ पहिरीं वीडियो में तेरे नाम हमने किया जीवन अपना पहिरीं वीडियो में मथे आयो आहे, ईअं अचो पंहिंजे मथे, तव्हां पंहिंजे मयार ते ॾिसां वाक़ई तव्हां ईअं इंटरव्यू थींदो इंशाअल्लाह जीअं हिन जो थियो आहे भाऊ जो। ग़लति कमेंट जे सवाल माण्हुनि ग़लति यूज़ करणु शुरू कया टिकटॉक जी। ग़लति वियो मां उन्हनि इहो ई त पैगाम ॾियां थो त ग़लति तव्हां वटि न आहे टैलेंट, तव्हां घर था वियो, कहिड़ी महिनत थी थिए उहा हिनखे ख़बर हूंदी, केतिरी महिनत थी थिए। टिकटॉक महिनत करे मथे अचनि था ऐं हिनखे पहिरियां ई ग़लति कमेंट हीअं था कनि हीअं था कनि, कुझु बि था कयूं, असां पंहिंजो टैलेंट था कयूं न, वीडियो था ठाहियूं, महिनत करे वीडियो था ठाहियूं, त हुनजो इहो चवंदुमि त ग़लति कमेंट न कयो, महिरबानी करे हिनखे सही कमेंट कयो। भलो भाऊ आहे, अली अख़्तर नालो आहे, भली वीडियो ठाहींदो आहे ऐं हिनजी वीडियो 600 थी चुकियूं आहिनि, 3 मिलियन लाइक्स आहिनि। 3 मिलियन लाइक्स करे ॾेखारियो थो मञा तव्हांखे, भई ग़लति कमेंट कंदो फ़ाइदो कहिड़ो?
टोटल वीडियो तव्हां घर में ठाहिण खां अलावा पब्लिक प्लेस ते केतिरा वीडियो अथव? हिन जो जेके घर वीडियो ठहियल आहिनि टोटल 100 या 150 ठहियल आहिनि, उन मां हे फेमस थी वियो जंहिंजा लख फॉलोवर थी विया। उन खां पोइ ॿाहिरि कराची आयो कुझु ॾींहंनि लाइ महिमान थी करे, उतां 1 लख फॉलोवर करे वियो। अॼु माशाल्लाह हितां आयो आहे, हितां इंशाल्लाह वरी 50,000 खनि करे वेंदो फॉलोवर। इंशाल्लाह महिनत पंहिंजी लॻो पियो आहे, 3 मिलियन लाइक्स पूरी कयूं अथई ऐं महिनत पंहिंजे मयार ते इंशाल्लाह कामयाबु थींदो हिकु ॾींहुं। जेके मां टिकटॉक में अचनि था टिप्स कहिड़ा आहिनि त मां चाहियां कीअं मशहूरु थियां मां? तव्हां टिकटॉक ते बहितरीन सिंधी साउंड ठाहियो, सिंधी तव्हांखे पंहिंजा ॿाहिरि सपोर्ट कंदा। फनी वीडियो आज कल चल रही है, फनी वीडियो ज़्यादातर फनी वीडियो और इस्लामिक टॉपिक की वजह से 2 ही चीज़ें चल रही हैं जिसकी वजह से तुम टैलेंट होगा। इस्लामिक वारी माण्हू ग़लति सम्झंदा आहिनि हुनखे, फनी करे हलाईंदासीं तो ये फनी तॾहिं त मां इहो ई चवां थो, ग़लति कमेंट त कनि, इहो ई त ज़माने खे सम्झायां थो। न अथनि टैलेंट त न कनि न, वेही रहनि घर टिकटॉक बंदि करे, यूज़ त कनि त पंहिंजो टैलेंट ॾेखारे मथे अचनि न, ग़लति कमेंट न कनि। इहो चवणु रोके बि नथा सघूं न, रोके नथा सघो, हुनखे शर्म अचणु खपे न। हाणे एतिरो इहो मैसेज थो ॾियूं, शर्म अचणु खपे न, थोरो हया अचणु खपे न। त एॾो इवेंट आहे, मतिलबु हाणे इवेंट में केतिरी इज़त आहे। अॼु तव्हां ॾिसो त माण्हू हज़ारे तइदाद मिलणु आया आहिनि, केतिरा मिलणु आया आहिनि। ऐं तव्हांखे मयार न हूंदो केतिरा हिन सां माण्हू मिलणु आया आहिनि, पर घर वेही वरी बि ग़लति कमेंट कंदा, वरी बि चवंदा लंगूर के और हूर के साथ लंगूर, तुम्हारे पास नहीं है तो तुम नहीं करो ना काम, इसके क्यों गलत कमेंट कर रहे हो? मैं बार बार यही रिएक्शन दे रहा हूँ कि इसको जब देखता हूँ मैं इसकी गलत कमेंट आती है, क्यों आती है, मुझे वजह बताओ, अब करके दिखाओ तुम गलत कमेंट। मैं यही बोलना चाहूँगा। हिते कीअं मौजूदु आहे तव्हां? हिते टिकटॉक जो इवेंट थी रहियो आहे, हुन में असां सेलिब्रिटी थी आयल आहियूं। तव्हां टिकटॉक में तव्हांजा केतिरा वीडियोज़ आहिनि? वीडियो त 700-800 ताईं आहिनि। ऐं तव्हांजा फॉलोवर केतिरा आहिनि? फॉलोअर्स 1,08,000 आहिनि ऐं लाइक्स 1.5 मिलियन। तव्हां कीअं मशहूरु थियो? पहिरीं कहिड़ी वीडियो ठाहियो? सर स्टार्टिंग में इलाही ॾुखियापती घटनि में ठाहींदा हुआसीं ऐं हींअर वरी थोरो ॿाहिरि निकिता आहियूं, थोरी महिनत कई आहे, इन करे असां थोरो माना चढ़ी वियासीं। मां जेकॾहिं टिकटॉक ठाहिण में अचां त मूंखे कहिड़ी शयुनि जी ज़रूरत पवंदी, छा करणु खपे? तव्हां अगरि ईंदव त तव्हांखे नई का शइ करणी पवंदी जेकी ॿी का शइ ॿिए खे न कई हुजे। तव्हां कंहिंजी कॉपी कंदव त घटि चढ़ंदव ऐं तव्हां नई का शइ पंहिंजो ट्रेंड कढंदव त तकड़ा चढ़ी वेंदव। टैलेंट त मूं में न आहे त मां कीअं अची मशहूरु आहियां? कहिड़े टैलेंट भले तव्हां में कोन्हे, तव्हां कुझु बि हणंदव तव्हां फेमस थी वेंदव। छो त तव्हां नई शइ खणी ईंदव पंहिंजी, कुझु बि नई शइ। मूंखे कहिड़ी ख़बर कि मां नई शइ कहिड़ी मां उहो ई ॿुधाईंदोमांव। कुझु बि कयो, कुझु बि ॻाल्हाईंदव, भले तव्हां अॻियां मोबाइल रखी पब्लिक जे साम्हूं इहो ई चओ त बाबा छा था ॾिसो, छा मसइलो अथव, ईअं ई चवंदो तव्हांखे लाइक अची वेंदव। माना तव्हां नई शइ खणी आहियो न, तव्हां स्क्रीन ते नई शइ खणी आहियो, माना ॿिए खे न ठाही हुजे अहिड़ी शइ। सोच टीवी खे लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो एंड शेयर ज़रूरु कजो। जीअं तव्हां ॾिठो हिते टिकटॉकनि जा एक्टर हुया, उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल कयोसीं। उन्हनि जो चवणु हुयो त टिकटॉक में सभु अचनि, टिकटॉक में असां इन करे था अचूं जो असां फेमस थी था वञूं घणो, ऐं की असांखे कमेंट्स में बि घणे था मिलनि ऐं शेयरिंग ऐं फॉलोवर बि असांजा घणा आहिनि। असां हिते टिकटॉकर जा सोच टीवी ते पूरो प्रोग्राम ॾेखारियो आहे ऐं टिकटॉकर जा जेके मशहूरु एक्टर आहिनि उन्हनि खां असां सोच टीवी जो पैगाम बि वरितो आहे। कैमरामैन महबूब अली जमाल सां गॾु रिपोर्टर मज़र अली जमाल, सोच टीवी हैदराबाद जी। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।